मुंहिंजो नालो आहे हसनैन महबूब। मूं पंहिंजी बैचलर्स ऑफ इंजीनियरिंग टेलीकम्युनिकेशन डिपार्टमेंट महराण मां ग्रेजुएट थियो आहियां ऐं हींअर मास्टर्स पियो कयां महराण यूनिवर्सिटी में ई। ऐं अॼु आऊं पंहिंजो आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड रिसर्च सिंधी लैंग्वेज लाइ जेका असां कई उहा तव्हांजे अॻियां प्रेज़ेंट कंदुमि। सभ खां पहिरीं असांजी रिसर्च जो टाइटल आहे एक्सप्लोरिंग स्पीच इमोशन रिकग्निशन सिस्टम फॉर दी सिंधी लैंग्वेज। इन जो मतिलबु इहो आहे त सिंधी ॿोलीअ जा आवाज़ इस्तेमालु करे उन्हनि मां असां इंसानी जज़्बनि जी सुञाणप करियूं। हीअ असांजी अॼु जी प्रेज़ेंटेशन जी आउटलाइन आहे। अॼु जी प्रेज़ेंटेशन में सभ खां पहिरीं आउं ॻाल्हाईंदुमि ओवरव्यू ऑफ दी रिसर्च जे बारे में, उन खां पोइ लिटरेचर रिव्यू ऐं उन खां पोइ ॻाल्हाईंदुमि रिसर्च गैप जे बारे में जेको असां कोशिशि कई आहे फिल करण जे लाइ। ऐं उन खां पोइ ॻाल्हाईंदुमि एम ऐं ऑब्जेक्टिव्स जे बारे में ऐं पोइ ॻाल्हाईंदुमि मैथडोलॉजी जे बारे में ऐं लास्ट में एप्लीकेशन्स रिसर्च जे बारे में जेके रिलेटेड एप्लीकेशन असां डेवलप करे सघूं था उन जे बारे में ॻाल्हाए ऐं आख़िर में रेफरेंसिस तव्हांखे ॾेखारींदुमि। सभ खां पहिरीं ओवरव्यू ऑफ दी प्रोजेक्ट और ओवरव्यू ऑफ दी रिसर्च। स्पीच इमोशन रिकग्निशन हिकु मोस्ट एक्टिव एरिया आहे सोशल सिग्नल प्रोसेसिंग ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो। असां लाइ इहो ज़रूरी आहे त असां इंसानी जज़्बनि खे सम्झूं, छो त इहो इंसानी जज़्बनि खे सम्झणु हिकु उहा ख़ासियत आहे जेका असां में ऐं जेके ॿियूं लिविंग क्रिएचर्स आहिनि, जेके ॿियूं मख़लूक़ात आहिनि, उन में फ़र्क़ु बयानु करे थी। मिसाल जे तौर में जीअं एनिमल्स, इहो ई फ़र्क़ु आहे इंसान ऐं जानवर में। इंसान जे लाइ इहो घुरिजे त जेके ॿिया इंसान आहिनि उन्हनि जे फीलिंग्स जे बारे में सम्झे, उन्हनि जे इमोशन्स जे बारे में सम्झे। स्पीच इमोशन रिकग्निशन सिस्टम जो मेन मक़सदु इहो आहे त इंसानी आवाज़ इस्तेमालु करे उन जा इमोशन रिकग्नाइज़ कया वञनि। ऐं इन सिस्टम जूं इलाही एप्लीकेशन्स आहिनि ह्यूमन मशीन इंटरेक्शन में, ऑटो सुपरविजन में ऐं कंट्रोल सेफ्टी सिस्टम डोमेन में। मिसाल जे तौर ते असां स्पीच इमोशन रिकग्निशन सिस्टम इस्तेमालु करे सघूं था बिज़नेस में ईअं था इस्तेमालु करे सघूं त असां जेको कस्टमर आहे, कस्टमर सां क्लाइंट जो बिहेवियर कीअं आहे उहो असां स्पीच इमोशन रिकग्निशन सिस्टम इस्तेमालु करे उहो डिटेक्ट करे सघूं था। ऐं या वरी असां इहो हॉस्पिटल जेको असां मेडिसन सेक्टर आहे उन में बि स्पीच इमोशन रिकग्निशन इस्तेमालु करे सघूं था। मिसाल जे तौर ते असां हीउ सिस्टम इस्तेमालु करे जेके डिप्रेशन जो अर्ली साइंस आहिनि, सिम्टम्स आहिनि, उहे डिटेक्ट करे सघूं था। मौजूदा दौर में सिर्फ़ु कुझु लैंग्वेजिस आहिनि जीअं इंग्लिश, जर्मन ऐं फ्रेंच। इहे उहे लैंग्वेजिस आहिनि जिन लैंग्वेजिस में हींअर स्पीच इमोशन रिकग्निशन जो डेटा सेट मौजूदु आहे। तंहिं करे इन लैंग्वेजिस खे चयो वेंदो आहे हाई सोर्स लैंग्वेजिस। बाक़ी ॿियूं कुझु अहिड़ियूं लैंग्वेजिस आहिनि जंहिंमें स्पीच इमोशन रिकग्निशन सिस्टम जो डेटा सेट मौजूदु कोन्हे। जीअं सिंधी लैंग्वेज, सिंधी हिकिड़ी लो सोर्स लैंग्वेज आहे जंहिंमें करंटली को बि पब्लिकली अवेलेबल स्पीच इमोशन डिटेक्शन जो को बि डेटा सेट मौजूदु न आहे। इवन सिंधी में तक़रीबन सिंधी जा 30 मिलियन खां वधीक हिते नेटिव स्पीकर्स आहिनि पूरी दुनिया में। ऐं सिंधी लैंग्वेज हिकु नेटिव लैंग्वेज आहे सिंधी माण्हुनि जी जेके सिंध प्रोविंस में रहनि पिया। ऐं इहा हिकु रिकग्नाइज़्ड लैंग्वेज आहे इंडिया जी बि। हिन रिसर्च में असां हिकु स्पीच इमोशन रिकग्निशन जो डेटा सेट कलेक्ट कयो जंहिंमें तक़रीबन असां 1897 स्क्रिप्टेड रिकॉर्डिंग्स कलेक्ट कयूं 5 इमोशन्स में। उहे इमोशन्स आहिनि हैप्पीनेस, सैडनेस, एंगर, फियर एंड न्यूट्रल। ऐं असां इहो जेको डेटा सेट कलेक्ट कयो आहे उन में तक़रीबन 89 माण्हू शामिल आहिनि जंहिंमें 57 मर्द ऐं 32 फीमेल्स मौजूदु आहिनि। असांजी रिसर्च में 2 मेथड्स अप्लाई कया डेटा कलेक्शन जे लाइ। पहिरियों मेथड इहो त असां डेटा कलेक्ट कई हुई डिजिटल प्लेटफॉर्म इस्तेमालु करे जंहिंमें यूट्यूब ऐं व्हाट्सअप शामिल आहिनि। जॾहिं असां इहा रिसर्च स्टार्ट कयो ओॾी महिल कोविड जो ज़मानो हो त असां लाइ ॿाहिरि निकिरणु ॾाढो ॾुखियो हो। त इन करे असां सभ खां पहिरीं यूट्यूब इस्तेमालु कयो डेटा कलेक्शन जे लाइ, उन खां पोइ व्हाट्सअप। ऐं जॾहिं सिचुएशन बेटर थी, यूनिवर्सिटीज़ खुलियूं हुयूं त पोइ असां इन पर्सन फिज़िकली डेटा कलेक्ट कई माण्हुनि खे रिकॉर्ड करे। ऐं असांजी नॉलेज जे हिसाब सां हीउ जेको असांजो कलेक्टेड डेटा सेट आहे स्पीच इमोशन रिकग्निशन जो, इहो दुनिया जो वॾे मां वॾो डेटा सेट आहे। ऐं आख़िर में असां जॾहिं डेटा सेट कलेक्ट कयो उन खां पोइ असां मशीन लर्निंग मॉडल्स ट्रेन कया ह्यूमन इमोशन खे रिकग्नाइज़ करण जे लाइ। ऐं असां इहो डेटा सेट रिलीज़ कंदासीं फर्दर एकेडमिक रिसर्च जे लाइ
हिकु लाइसेंस जे हिसाब सां उहो लाइसेंस आहे उनखे चयो वेंदो आहे एंड यूज़र लाइसेंस एग्रीमेंट। इन लाइसेंस जो मतिलबु इहो आहे त जॾहिं असां डेटा सेट ॿिए कंहिं रिसर्च सां शेयर कंदासीं उहो असांखे कंसेंट ॾींदो त जेको असां डेटा उन सां शेयर कयूं पिया उहो ॿिए कंहिं सां शेयर न कंदो। त असां इहो लाइसेंस एग्रीमेंट सिग्नेचर कराए उन खां पोइ ई जेको पंहिंजो कलेक्टेड डेटा सेट आहे फर्दर रिसर्च जे लाइ शेयर कंदासीं। काफ़ी रिसर्च थी चुकियूं आहिनि स्पीच इमोशन रिकॉग्निशन ते, उन मां कुझु मूं ते हाईलाइट कयूं आहिनि पर टाइम जी वजह सां उन्हनि खे डिस्क्राइब नथो कयां ऐं हींअर डायरेक्ट ऐं मेथोडोलॉजी ॾांहुं हलां थो। सभ खां पहिरीं प्रॉब्लम स्टेटमेंट छा हो त मिसाल जे तौर ते असां चाहियूं था त असां मशीन सां ईअं ॻाल्हायूं जीअं असां पंहिंजे पाण में ॻाल्हाईंदा आहियूं त असांखे मशीन खे ट्रेन करिणो पवंदो। उन ट्रेनिंग जे लाइ असांखे ट्रेनिंग डेटा सेट खपे। उहो डेटा सेट कुझु लैंग्वेज में त मौजूदु आहे, जीअं असां वटि इंग्लिश थी वई, वेस्टर्न लैंग्वेजिस में मौजूदु आहे पर उहो साउथ एशियन लैंग्वेजिस में मौजूदु कोन्हे। ऐं जीअं असां वटि सिंधी थी वई त इन करे असांखे हिते गैप लॻो। असां सोचियो त वेस्टर्न लैंग्वेजिस में डेटा मौजूदु आहे ऐं साउथ एशियन लैंग्वेजिस में कोन्हे, त पोइ असां कमु कयो सिंधी लैंग्वेज जे लाइ ऐं असां सिंधी लैंग्वेज जे लाइ हिकु लार्जेस्ट डेटा सेट कलेक्ट कयो स्पीच इमोशन रिकॉग्निशन सिस्टम जो। असांजी रिसर्च जो एम हो त असां प्लान कयूं ऐं क्रिएट कयूं हिकु एनोटेटेड डेटा सेट स्पीच इमोशन रिकॉग्निशन जे लाइ जंहिंमें मुख़्तलिफ़ इंसानी इमोशन जी डेटा हुजे ऐं असां पोइ ऑडियो सिग्नल प्रोसेसिंग ऐं क्लासिफिकेशन ऐं मशीन लर्निंग एल्गोरिथम्स यूज़ करे इंसानी इमोशन खे डिटेक्ट कयो मशीन जे थ्रू। असांजा 4 मेन ऑब्जेक्टिव्स हुआ। पहिरियों ऑब्जेक्टिव हो त असां फंडामेंटल सम्झूं स्पीच इमोशन रिकॉग्निशन जे बारे में ऐं असां इहो सम्झूं त असां स्पीच इमोशन रिकॉग्निशन जो डेटा सेट कीअं था कलेक्ट करे सघूं। ऐं सेकंड ऑब्जेक्टिव इहो हो त असां हिकु स्पॉन्टेनियस स्पीच रिकॉर्डिंग्स जो डेटा सेट कलेक्ट कयूं यूट्यूब तां ऐं उनखे असां ट्रेन कयूं इमोशन रिकॉग्निशन डिटेक्शन सिस्टम जे लाइ। ऐं असांजो टियों ऑब्जेक्टिव इहो हो त असां स्क्रिप्टेड ऑडियो रिकॉर्डिंग्स कलेक्ट कयूं व्हाट्सअप ऐं फिज़िकली ऐं उनखां पोइ असां उहे रिकॉर्डिंग्स ट्रेन कयूं मशीन लर्निंग मॉडल्स जे लाइ। ऐं लास्ट असांजो ऑब्जेक्टिव इहो हो त असां क्लासिफिकेशन रिज़ल्ट्स परफॉर्म कयूं ऐं क्लासिफिकेशन रिज़ल्ट्स ॿुधायूं त असां कीअं इमोशन खे क्लासीफाई कयूं ऐं कीअं असांखे रिज़ल्ट्स मिलियूं। मेथोडोलॉजी असांजी रिसर्च में 3 मेन स्टेप्स आहिनि। पहिरियों डेटा कलेक्शन, ॿियो फ्यूचर कंप्यूटेशन, टियों क्लासिफिकेशन। डेटा कलेक्शन में असां डेटा कलेक्ट कई 2 मेन तरीक़नि सां। जेको पहिरियों तरीक़ो उहो असां डेटा कलेक्ट कई यूट्यूब इस्तेमालु करे ऐं उनखां पोइ असां डेटा कलेक्ट कई व्हाट्सअप ऐं फिज़िकली इन पर्सन। ऐं उनखां पोइ जेका असां डेटा सेट कलेक्ट कई यूट्यूब इस्तेमालु करे उन डेटा सेट जे लाइ असां लेबल स्टूडियो सॉफ्टवेयर इस्तेमालु कयो डेटा एनोटेशन जे लाइ। ऐं उनखां पोइ जेको ॿियो मेन स्टेप आहे उहो फ्यूचर कंप्यूटेशन में जेके असां वटि डेटा सिंपल्स मौजूदु आहे डिफरेंट फॉर्मेट्स में उन्हनि सभिनि खे असां वेब फॉर्मेट में कन्वर्ट कयो। उनखां पोइ असां ओपन स्माइल टूल किट मशीन लर्निंग जी इस्तेमालु करे ऐं 5 फ्यूचर सेट कंप्यूट कया। उहे आहिनि कंपेयर, EG मैप्स ऐं IS10। इहे फीचर सेट आहिनि जेके इस्तेमालु कया विया आहिनि पास्ट पेपर्स में लिटरेचर में जंहिं बेस्ट परफॉर्मेंस ॾिनी आहे स्पीच इमोशन रिकॉग्निशन सिस्टम जे लाइ। ऐं असांजो जेको लास्ट स्टेप उहो क्लासिफिकेशन असां स्किल लर्न लाइब्रेरी इस्तेमालु कई ऐं असां 3 टाइप्स जी क्लासिफिकेशन परफॉर्म कई। उहे आहिनि मल्टी लेवल, अराउज़ल ऐं वेलेंस। मल्टी लेवल क्लासिफिकेशन में असां 5 क्लासिस जे लाइ 5 फोल्डर ठाहिया ऐं जेका डेटा जंहिं फोल्डर जी हुई जंहिं क्लासिस जी हुई असां उन में प्लेस कई हुई। मिसाल जे तौर ते असां पहिरियों क्लास ठाहियो एंगर फोल्डर ठाहियोसीं। उन फोल्डर में असां जेके एंगर डेटा या सिंपल्स हुआ उहे असां एंगर फोल्डर में विधा, एंग्री फोल्डर में विधा। उनखां पोइ जेके हैप्पीनेस इमोशन जा एग्ज़ाम्पल्स हुआ उहे असां हैप्पीनेस फोल्डर में विधा। उनखां पोइ अराउज़ल क्लासिफिकेशन में असां क्लासिस खे क्लासीफाई कयो बेस्ड ऑन इमोशनल इंटेंसिटी लेवल। अराउज़ल में 2 शयूं ईंदियूं आहिनि, 2 टाइप्स ईंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे लो अराउज़ल, ॿियो हूंदो आहे हाई अराउज़ल। उहे इमोशन जेके लो अराउज़ल में ईंदा आहिनि उहे आहिनि सैडनेस ऐं न्यूट्रल। ऐं जेके हाई अराउज़ल में इमोशन्स ईंदा आहिनि उहे आहिनि एंगर, हैप्पी एंड फियर। ऐं जेका लास्ट क्लासिफिकेशन हुई उहा ई वेलेंस क्लासिफिकेशन में असां इमोशन जे टून जे हिसाब सां क्लासिस में क्लासीफाई कई डेटा खे। इन में 2 टाइप्स ईंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे नेगेटिव वैलेंस, ॿियो हूंदो आहे पॉज़िटिव वैलेंस। नेगेटिव वैलेंस में असां वटि एंगर, फियर ऐं सैड इमोशन ईंदा आहिनि ऐं हैप्पीनेस ऐं न्यूट्रल असांजो पॉज़िटिव वैलेंस में असां क्लासीफाई कया। ऐं जेको असां डेटा सेट कलेक्ट कयो उन में टोटल
1897 एग्ज़ाम्पल्स हुआ, उन में 916 न्यूट्रल जा एग्ज़ाम्पल्स हुआ, 174 हैप्पीनेस जा, 279 सैडनेस, 180 फियर ऐं 348 एग्ज़ाम्पल्स हुआ एंगर जा। उन में असां स्पॉन्टेनियस डेटा सेट कलेक्ट कई, यूट्यूब इस्तेमालु कई। यूट्यूब डेटा जे लाइ असां सिंधी न्यूज़ चैनल तां डेटा कलेक्ट कई, जंहिंमें मोस्टली असांजो सिंधी न्यूज़ चैनल KTN, टाइम न्यूज़, मेहरान TV न्यूज़ एंड सिंध TV मौजूदु आहिनि। ऐं हर एग्ज़ाम्पल जो जेको ड्यूरेशन आहे 1 सेकेंड खां 2 मिंट आहे। ऐं असां स्क्रिप्टेड रिकॉर्ड जेका डेटा कलेक्ट कई उहा फिज़िकली ऐं व्हाट्सअप जे ज़रिए कई, जंहिंमें 37 माण्हू शामिल आहिनि। टोटल 57 मेल्स ऐं 32 फीमेल्स शामिल आहिनि ऐं सभु स्टूडेंट आहे मेहरान यूनिवर्सिटी जा। ऐं उन खां पोइ जेका असां स्क्रिप्टेड डेटा कलेक्ट कई उन जे लाइ असां हिकु स्क्रिप्ट लिखी, उन में 50 सेंटेंसिस असां लिखिया हुआ। उहे असां सेंटेंसिस माण्हुनि खे ॾिना ऐं माण्हुनि खे चयो त इहे 50 सेंटेंस पढ़ी ऐं उहे तव्हां जेके असां इमोशन 5 चया आहिनि तव्हांखे, त तव्हां उहे 5 इमोशन में एक्सप्रेस कयो। उन्हनि 50 सेंटेंस मां जेके असां लिखिया हुआ उन मां टॉप 30 सेंटेंसिस ही आहिनि। ही टॉप 30 सेंटेंसिस आहिनि जेके असां यूज़ कया हुआ डेटा कलेक्शन जे लाइ। ऐं असां फ्यूचर ते कंप्यूट कया हुआ, जीअं पहिरीं मेथोडोलॉजी में ॿुधायो, EG मैप्स, कंपेयर, IS10। ऐं फाइनली रिज़ल्ट्स, एक्सपेरिमेंटेशन, रिज़ल्ट्स ऐं डिस्कशन। असां 3 टाइप जी क्लासिफिकेशन परफॉर्म कई, मल्टी लेवल, अराउज़ल, वैलेंस। असां हर क्लासिफिकेशन जे लाइ 3 फीचर सेट इस्तेमालु कया, कंपेयर, IS10, EG मैप्स। ऐं असां 2 पैरामीटर्स इवेल्यूट कया, हिकु एक्यूरेसी, ॿी UAR स्टैंड फॉर अनवेटेड एवरेज रिकॉल। असां ॾिसूं पिया त जेके असां डेटा फीचर सेट असां जेके इस्तेमालु कया उन में जेका बेस्ट क्लासिफिकेशन असां ॾिसूं पिया, बेस्ट रिज़ल्ट्स जेका आहे उहा असांखे मल्टी लेवल क्लासिफिकेशन में कंपेयर फ्यूचर सेट ॾिनी आहे, उहा आहे 51.13। असां वटि 5 क्लासिस आहिनि ऐं 5 क्लास जेकॾहिं असां चांस लेवल जी ॻाल्हि कयूं, चांस लेवल मतिलबु त असां इहो था चऊं त असां माना केतिरो एक्सपेक्ट करे सघूं था त असां केतिरो UAR जेका असांजी रिज़ल्ट आहे उहा असां हासिलु करे सघूं था। त 5 क्लासिस जे हिसाब सां असां जेकॾहिं UAR फाइंड कंदा आहियूं 1 upon नंबर ऑफ क्लासिस, त असां वटि 5 क्लास हुआ त 1/5 मतिलबु 20%। 20% ईअं सम्झो त असांजी हिकु मतिलबु थ्रेशोल्ड हुई ऐं असां जेका रिसीव कई आहे उहा कई आहे 51.13। मतिलबु इहो त मल्टी लेवल क्लासिफिकेशन जे लाइ जेको असांजो कंपेयर फ्यूचर सेट आहे उहो बहितरु आहे ऐं असां इहो इस्तेमालु करे सघूं था 5 डेटा सेट जे लाइ। ऐं अराउज़ल क्लासिफिकेशन जे लाइ ॾिसूं त असां जेका बेस्ट रिज़ल्ट हासिलु कई आहे, बेस्ट परफॉर्मिंग जेको असांजो फीचर सेट आहे उहो कंपेयर आहे ऐं उन जे लाइ असां रिसीव कई आहे 65.84। ऐं फाइनली बैलेंस क्लासिफिकेशन जे लाइ जॾहिं असां फीचर सेट ट्रेन कया आहिनि त असां EG मैप्स फीचर सेट जे लाइ बेस्ट असांखे रिज़ल्ट्स मिली आहे, उहा आहे 60.05। ऐं फाइनली एप्लीकेशन ऑफ रिज़ल्ट्स असां स्पीच इमोशन रिकग्निशन सिंधी लैंग्वेज जे लाइ इस्तेमालु करे मुख़्तलिफ़ एप्लीकेशन डेवलप करे सघूं था मुख़्तलिफ़ सेक्टर्स जे लाइ। मिसाल जे तौर ते एजुकेशन, हेल्थ केयर, बिज़नेस। एजुकेशन में असां स्पीच इमोशन रिकग्निशन सिस्टम इस्तेमालु करे जेके स्टूडेंट जा मूड आहिनि उहे असां रिकग्नाइज़ करे सघूं था। इन में इहो हूंदो त असां पंहिंजो एजुकेशन इन्वायरमेंट बेटर करे सघूं था। ऐं हेल्थ केयर में असां पेशेंट जो पेन या डिस्कम्फर्ट डिटेक्ट करे सघूं था स्पीच रिकग्निशन सिस्टम जे थ्रू। ऐं फाइनली बिज़नेस में असां इहो डिटेक्ट करे सघूं था जेको असांजो क्लाइंट आहे उन जो बिहेवियर कीअं आहे असांजे कस्टमर सां।